बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामुअलैकुम नाज़रीन प्रोग्राम सुबह मेरा में आऊं तव्हांजी मेज़बान तेरी मवान नाज़रीन के जिथे भी हूंदो ख़ुश हूंदो आबाद हूंदो ऐं सुबुह जो पंहिंजो आवाज़ अल्लाह सिंह जी ज़िक्र ऐं क़ुरान पाक जी तलावत सां ज़रूरु कयो अथव छो त असां चाहींदा आहियूं त असांजी ज़िंदगी जेको सॼो ॾींहुं आहे उहो ख़ुशगवार गुज़रे ऐं उन सां गॾु गॾु असां अगरि सुबुह सां उथण सां ई अगरि कंहिंजी हेल्प करे छॾीसीं जीअं असांखे सदको ख़ैरात जेको असांखे उहे बि फ़र्ज़ु आहे त असांखे पंहिंजो सदको ख़ैरात करणु घुरिजे ऐं ख़ासि तौर ते सियारे जी मौसम आहे त कुझु गरम कपिड़ा या पंहिंजी सैलरी मों को हिकिड़ो अगरि कंहिंखे असां वठी ॾेई छॾींदासीं त उहो बि असांजो सदके जारिया में शामिल थींदो ऐं उहो असांखे रिटर्न थी करे मिलंदो अलाह जी राह में असां जेतिरा बि ख़र्च कंदासीं उहो डबल टिपल कंदा आऊं त चवंदी आहियां त हीअ अहिड़ा क़िस्म जे जेके आहिनि रोड रस्तनि ते जेके आहिनि एटीएम्स आहिनि जंहिंमें असां कार्ड पुट कंदासीं उन ते असांखे कैश रिटर्न मिलंदो आहे उहो एटीएम जेके आहिनि इहे सभु ग़रीब गुरबा आहिनि जेके ख़ासि तौर ते सियारे में हुननि खे इलाही असांजी ज़रूरत हूंदी आहे अलाह साईं असांखे ॾे ई इन्हनि जे करे थो त असांखे सिर्फ़ु जॾहिं सोचे छॾूं त एतिरी असांखे जेकी आहे दौलत आहे या असांखे एतिरी फैसिलिटीज़ आहिनि असांखे केतिरी लग्ज़री लाइफ आहे त इहो सोचणु घुरिजे त हीअ सभु इन्हनि जी वजह खां आहे इहो अलाह साईं चाहे थो त असां जेको आहे हिननि सां कंट्रीब्यूट करे डिस्ट्रीब्यूट करे रही मिली जीअं गॾिजी मिली करे खाई सघूं ऐं हिननि खे बि जेके आहे कंहिं शइ जी ज़रूरत न पए ऐं नाज़रीन असांजे प्रोग्राम सां ताउन कयो आहे टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जवान ऐं सिंधी मेज़बानी जो रास बि टपाल मेज़बान चाहे आहे टपाल मेज़बान जे ताउन सां असांजो प्रोग्राम सुबुह मेरा में ढाबो सजियल आहे उते अदा सजाद खे आउं भलीकार कंदमि भलीकार अदा सजाद कीअं आहियो ठीकु आहे हिकिड़ी बहितरीनु टपाल मेज़बान जी चांहि ठाहे असांखे पीआरींदा आहिनि टपाल मेज़बान जा काफ़ी फ्लेवर्स काफ़ी तमसन ऐं जॾहिं को पाकिस्तान आज़ादु थियो तॾहिं को जेको टपाल मेज़बान ऐं असांजो साथ आहे ख़ासि तौर ते सियारे में टपाल मेज़बान जो काफ़ी वॾी जेकी कंज़्यूमिंग जे काफ़ी असां यूज़ कयूं हुनजी ख़बर आहे त असां पाकिस्तान या असांजे सॼे सिंध जा माण्हू जेके सभु जेके चांहि पीअण जा शौक़ीन आहियूं उहा जेकी असांजी चांहि हूंदी आहे टपाल मेज़बान जी हूंदी आहे ऐं नाज़रीन सकाफ़त जा ॾियारा बसि कुझु ई लम्हनि में जेके 6 डिसंबर जेको इलाही क़रीब अची चुको आहे तयारियूं तव्हां ॾिसो त ज़ोर शोर सां थी वञनि ऐं जॻह जॻह ते जेके आहिनि कल्चर डे जे हवाले सां इवेंट्स बि जेके सेलिब्रेट करण जा प्लानिंग बि थियनि पिया पर इहो वरी बि चवणु चाहींदमि अगरि तव्हांजा इवेंट्स अगरि वॾी मजमूई गैदरिंग में घटि 20 खां मथे अफ़राद अगरि आहिनि उन खां पोइ सोशल डिस्टेंस जेको आहे उहो रखिजो ज़रूरु प्रिकॉशन्स एतिरा तदाबीर कोविड जे हवाले सां छो त ॾिसो कोविड अञा ताईं स्टिल जेको आहे एग्ज़िस्ट करे पई असां इहो सोचूं था त को असांखे नज़र कोन थी अचे या इहो जेको न्यूज़ ते या सोशल मीडिया ते या इलेक्ट्रॉनिक या प्रिंट मीडिया जेकी बि असांजी ईंदी आहे तॾहिं बि जेके असांखे पॉज़िटिव पेशेंट नज़र अचनि था त उहो शायदि कूड़ आहे या फेक आहे हीअं कोन्हे ॾिसो इन जी वजह खां असांजो सिस्टम तालीम जो वरी ॿीहर बंदि थी वियो ऐं असां वरी स्मार्ट लॉकडाउन ते अची वियासीं छाजे करे जेको असां 6-7 महीननि जी जेकी असां केयर कईसीं उहा असांजी जेके असां ज़ाया करे छॾीसीं इहो सोचे करे त हाणे जेको कोरोना असांजे लाइफ में एग्ज़िस्ट नथो करे हिन महिल ताईं दुनिया में कोरोना आहे ऐं हिन महिल ताईं उनजी का प्रॉपर वैक्सीन या दवा या कोई अहिड़ी इंजेक्शन वग़ैरह पैदा न थियूं त इनको बहितर इहो आहे त असां पंहिंजो इम्यूनिटी सिस्टम स्ट्रॉन्ग कयूं खाधे पीते ते असां प्रोटीन वग़ैरह खाऊं अगरि बुखार आहे अगरि नॉर्मल ज़ुकाम थधि आहे ॾिसो केतिरी अची वई आहे सियारो असांखे जेको हिकु फेवरेट जेको असांजो मौसम आहे सियारो असां सभु जेके आहिनि हर कंहिंखो जॾहिं पुछंदव त सभु चवंदा त सियारो सुठो आहे त उन में थोरो ज़ुकाम बुखार खंघि थींदो आहे त जॾहिं बि तव्हांखे ज़ुकाम बुखार थिए थो त घर में जेको पाण खे क्वारंटीन करे छॾियो आइसोलेट करे छॾिजो ऐं जीअं तव्हां असांजे प्रोग्राम सुबुह मेरा में हमेशह ख़ूबसूरत महिमान मौजूदु हूंदा आहिनि ऐं अॼु बि असांजे प्रोग्राम में ख़ूबसूरत महिमान मौजूदु आहिनि पाण हू जेके आहिनि हिकिड़ा बहितरीनु रागी आहिनि बहितरीनु सिंगर आहिनि ऐं टीचिंग सां बि हुननि जो काफ़ी वाबस्तो रहियो उहे एज़ अ टीचर बि रही चुका आहिनि ऐं जीअं ॾिसो त मौसीक़ी रूह जी ग़िज़ा हूंदी आहे ऐं हमेशह जेको सुठो म्यूज़िक जेको हमेशह ॿुधणु घुरिजे सुठी शाइरी असांखे ॿुधणु घुरिजे जेतिरी बि नेगेटिविटी हूंदी आहे उहा असांजी रिलीज़ थी वेंदी आहे ख़ासि तौर ते वरी सुबुह जो जॾहिं मंज़र हुजे त उन हवाले सां असां पीसफुल सॉन्ग या पीसफुल शाइरी ॿुधंदासीं त काफ़ी सुठो बहितर महसूसु कंदासीं त अचो त नाज़रीन तव्हांजो हुन सां तारीफ़ करायूं नज़ीर अहमद चांडियो तव्हांखे भलीकार कीअं आहियो ठीकु आहियो बिल्कुलु फर्स्ट क्लास कीअं पियो गुज़रे सियारे जो मौसम फर्स्ट क्लास ॾाढो सुठो पियो गुज़रे ऐं इहो आहे त सियारे जी मौसम आहे हर को इन चकर में आहे त को अजरक पायूं को कोट पायूं पर असांजी जीअं सकाफ़त जा ॾींहं वेझो था थियनि त उहे जेके गरम शयूं जेके आहिनि कोट या इन्हनि खे बि हटाए माण्हू अजरक था पाइनि टोपी था पाइनि कल्चर जे हिसाब सां ओॾे ध्यानु अचे उहा तव्हांजी जेकी आहे मॉर्निंग सियारे में कीअं थींदी आहे इलाही असांखे अवॉइड कंदव त उथण खां थधि लॻंदी आहे तव्हांजी कीअं थींदी आहे मॉर्निंग वो ईअं ई थींदी आहे सियारे जी मौसम में हमेशह माण्हू देरि सां त उते गर्मी जी हूंदी आहे त माण्हू सवेर उथी पवंदो आहे त सियारे ते दिलि चवंदी आहे त केरु न उथारे त सुठो आहे सही पोइ अॼु भला प्रोग्राम में शामिल थियण लाइ कीअं थियो कीअं उथारियो तव्हांखे अलार्म रखियासीं उन करे अलार्म जे करे वठां थी हिते सही अच्छा पोइ सही पोइ नेरनि वग़ैरह कंदा आहियो
हल्को फुल्को नाश्तो बस नेरन त इलाही ज़रूरी हूंदी आहे नेरन और बाद में सही ज़बरदस्त ज़बरदस्त त पोइ तव्हांजी छा एक्सपेक्टेशन्स हुयूं जॾहिं प्रोग्राम सुबुह महिराण में तव्हांखे अचिणो हो? त बस इहा हुई तयारी हुई त गीत वग़ैरह सुठा आहिनि जेको आहे सो उनजे हवाले सां त करे छॾियऊं सही हा अच्छा पर तव्हां सोचो त माना हिते सिंगिंग जे हवाले सां तव्हां अच्छा फर्स्ट टाइम तव्हां चयो ॾिसण फर्स्ट टाइम तव्हांजो एक्सपीरियंस आहे हिते लाइक न हिते मां अॻु में बि करियां महिराण में करियां ईअं हलियनि केतिरनि चढ़नि ते गीत हलनि ज़बरदस्त ज़बरदस्त चलो इन जे हवाले सां बि करियर जे हवाले सां तव्हां ॾींदासीं त तव्हां इहो सिंगिंग जो कीअं ॾिसो पर हाणे जेका मोस्टली जेके कुझु डेज़ वेझा आहिनि हाणे कोविड जे हवाले सां तव्हां इहे सभु सिचुएशन्स कीअं ॾिठी करोना जो? इहो आहे त इन जे हवाले सां त जीअं काफ़ी इहो असरु पियो आहे असां माना जेके असांजा फ़नकार आहिनि काफ़ी जेके प्रोग्राम आहिनि सभु महदूद थी विया आहिनि ऐं पाण खे बि असां थोरो साइड ते रखूं था हर भरू अहिड़े मजमे में माण्हू न वञे जिते घणा माण्हू हुजनि ॿिए खे बि परेशान न कजे पाण बि न थिए ऐं SOP जो जेको ख़्यालु करणु खपे सही सही आहे तव्हां पाण केतिरी SOPs खे फॉलो कयो कीअं ॾिठो? सुठो कयो इहो आहे त घणी हिदायत आहे त घरां घटि निकिरो सही ऐं इहा ई ॻाल्हि आहे त जेतिरो घटि निकिरंदो घरां पंहिंजो छो जो ॿाहिरां घुमी फिरी ईंदो त हिकिड़ो ई माण्हू अलाए को किथे मुतासिर थिए थो त पोइ वरी घर लाइ मसइलो थिए थो सॼी फैमिली लाइ सही त कोशिशि इहा कजे त अहिड़ी मौसम में या हिन में थोरो एहतियात कजे घर ताईं रहिजे त सुठो आहे बाक़ी ज़रूरी कमकार आहिनि सही माना ज़रूरी माना गैर मुनासिब तरीक़े सां अच्छा हीअं लॉकडाउन खे कीअं था ॾिसो टाइम टेबल जे हिसाब सां सभु दुकान एक्टिविटी सभु बंदि थी वञनि 8 वॼे ताईं सभु इन खे था ॾिसो? अदी ॾिसो जे अगरि जे इहो असांजे तव्हांजे हर कंहिंजे अगरि फ़ाइदे में आहे त इहो सही आहे लॉकडाउन थी थो वञे माना शाम ताईं या कुझु महदूद थी थो वञे बाक़ी सवेरे उन्हनि खे इजाज़त आहे शहर खुली थो वञे ऐं हर को पंहिंजे कमकार जे हिसाब सां जेका बि जंहिंजी ज़रूरत आहे उहो पंहिंजो सामान वठी थो अचे ऐं सही पोइ वरी शहर सही अच्छा तव्हां उहे बिलोंग किथां था कयो तव्हांजो कहिड़े ॻोठ खां कहिड़ी शइ खां? ॻोठ खां असुलूं असांजो आहे मेड़ सही हा ज़िलो दादू मेड़ सही पोइ तव्हां किथे पढ़ियो प्राइमरी किथे पढ़ियो? उते मेड़ में मेहड़ में ई पढ़ियो कीअं रही एजुकेशन तव्हांजी उस्ताद को यादि आहे? उन टाइम ते ॻोठाणो हूंदो हो माहौल हूंदो मेहड़ जे शहर पासे में असांजो ॻोठ हो महबूब चांडीअ जो ॻोठ उन खां बाद में वरी हैदराबाद में आयासीं त असां घणो अरसो जेको गुज़ारियो आहे हैदराबाद में गुज़ारियो वैदत कॉलोनी में अच्छा सही ऐं फील्ड फन जे हिसाब सां सही पोइ तव्हां पोइ माना हिन सॼे सिस्टम में तव्हां पंहिंजी तालीम जॾहिं तव्हां वक़्तु में जॾहिं तव्हां तालीम पढ़ाईंदव त उहा कीअं रही तव्हांखे कुझु कोई उस्ताद तव्हांजो फेवरेट यादि आहे जेको तव्हांखे हिन वक़्तु यादि आहे? केरु? उस्ताद मोहम्मद यूसुफ असल में नालो मुंहिंजो आहे फील्ड जे हिसाब सां नज़ीर यूसुफ अच्छा पोइ चांडियो थो अचे अच्छा उस्ताद सही मां तालीम जे हवाले सां पुछम त को उस्ताद तव्हांखे प्राइमरी में कोई यादि हुजे को जेको तव्हांखे दड़का घणा हुजनि या जंहिं तव्हांखे एप्रिशिएट घणो कयो हुजे? गुलाम कादिर हूंदो चांडियो अच्छा तमामु सुठे नमूने सां पढ़ाईंदो तबियत जो बि सख़्तु हो सही ऐं तालीम जे हवाले सां तमामु बिल्कुलु कंहिंखे बि बख़्श न कंदो दड़का बि खाइणा पवंदा सही अच्छा उहे दड़का उन्हनि जा ईअं लॻे थो तव्हांखे त वाकई सही तरीक़े सां सुठा तरीक़े सां हिन महिल ताईं असांखे बिल्कुलु उस्ताद माउ पीउ जे बराबरि आहे उन जा दड़का अखियुनि ते वक़्ती तौर ते उहो त हाणे उमिरि उहा हूंदी आहे त माण्हू उन में नाराज़ थींदो अॼुकल्ह ॿारनि खे कीअं था ॾिसो इन हवाले सां उस्तादनि जे हवाले सां? अॼुकल्ह त बिल्कुलु मना कई थी वञे जेके मालिकान आहिनि चाहे प्राइवेट स्कूल या सरकारी त बाबा हिन खे हथ त लाहिणो ई न आहे ही स्टूडेंट न आहे तव्हांजो महिमान थिया वञी ख़िदमत अच्छा सही तव्हां पाण इन ॻाल्हि ते पेरेंट्स थी करे या थी करे कंदा केतिरो पासो वठंदो केतिरो न इहो एतिरो ईअं सही कोन्हे असां इहा चवंदासीं त अगरि उस्ताद जो हक़ आहे सही त अगरि हू तालीम जे हवाले सां हुनखे
सही अगर किथे कमी पेश करे तो बार समझ रहे थे कि इनका डांट ठपक और जी फायदे लाए हुंदी है तो जी बार एक्टिव थे या उनके खबर पवंदे तो बाबा मां सही कम कोन कंदम तो मुको पुछाणी थींदी या मुखे दड़का मिलदा या मुझे इंसल्ट थींदी या मुखे जो क्लास में या मुझे लाए सही कोने चलो इनसे मजीद कचेरी थींदी लेकिन के शॉर्ट कॉन्सर्ट ब्रेक का पो ता खूबसूरत गीत भी ता बुदो ता जी आवाज में हिनी प्रोग्राम सतावन के टपाल मेजबान जो कि बता रिश्तन जो मान सिंची मेजबानी जो राजवी टपाल मेजबान चाया है काडे नमन जो से सगड रहे जो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम 57 के टपाल मेज़बान जेके बताए रिश्तन जमान ऐसे जी मेज़बानी जो राजबी टपाल मेज़बान चाया है तहां जो साथ भी फोन कॉल के जरिए नंबर अनाउंस करन जो स्क्रीन पे भी नो 022210285 डायल कर से प्रोग्राम में जरूर शामिल थींदा जी त नाज़रीन सकाफत जा ॾाढा हलन पिया तैयारी की जोर शोर सां सही नज़र पहले ही सुठो पे लगे त हर कोई माना एक्सक्यूज देतो त असां पंहिंजो जेको कल्चर डे सेलिब्रेट करे पोइ इहो कमु कंदासीं अगर असां कंहिंखे कोई कम भी चऊं था त पंहिंजी एक्टिविटी जे हवाले सां त जीअं न ईद हूंदी आहे ईद जे सेलिब्रेशन में चवंदा त ही जेको आहे ईद ख़ैर ख़ैरियत सां गुज़री वञे त पोइ असांजा जेके कमकार स्टार्ट थियनि त हर कंहिंजे माण्हू जी ज़बान ते आहे त असांजी सकाफ़ती ॾियारो गुज़री वञे पोइ इन करे ॿियनि कमनि खे असां पोइ वठंदासीं पर हिकिड़ी ख़ुशी हिकिड़ी चाह हिकिड़ो इज़हार आहे त असां पंहिंजो ही सकाफ़ती ॾियारो पुरजोश तरीक़े सां ऐं जेके असांजा मज़हबी जेके त्योहार आहिनि जेके असां रिलीजियस त्योहार आहिनि ईद वांगुरु असां सेलिब्रेट पिया कयूं मुंहिंजे लाइ तयारियूं उन महिमाननि जी लिस्ट वग़ैरह बि तयारु पई थिए ऐं ख़ासि तौर ते मुंहिंजी प्यारी प्यारी भेणियूं जेके हीअं दर्जन जा चकर हणनि पियूं दर्जन खे जेको जे मत बर्डन विझी छॾियो आहे उन्हनि दर्जन खे बि आउं चवणु चाहींदमि त जेको टाइम ते जेको आहे जेके बि जंहिंसां जेकी प्यारी प्यारी भेणियूं आहिनि उन्हनि खे उन्हनि जा वॻा ॾेई छॾिजो त हू कल्चर डे ते हू सोहणियूं इलाही ख़ूबसूरत लॻनि ऐं जिते असां गॾु बहितरीन जेके नज़ीर यूसुफ चांडियो सिंगर मौजूदु हलूं था उन्हनि हू असांखे हींअर छा था ॿुधाइनि जी जी छा ॿुधाईंदव हींअर असांखे लतीफ़ सरकार जी आई आहे मुंहिंजो उस्ताद जी जी लॻे ॾखिणे जी हीर मारू मुंहिंजा मीर जी जी बस थर वठो था धल थी वठा मींह गड़ा ओ पोयाड़ी जो पटन ते चूंगारन चढ़ा पोयाड़ी जो पटन ते चूंगारन चढ़ा कादिर भन कड़ा त मार न मिले मारवी लगे ॾखिण जी हीर मारू मुंहिंजा मीर लगे ॾखिण जी हीर मारू मुंहिंजा मीर आऊं हित बंद में बंदियाणी है आऊं हित बंद में बंदियाणी आहियां लगे ॾखिण जी हीर मारू मुंहिंजा मीर पट पहरी दस की न की पट पहरी दस की न की ओलोया बाणी लीड़ मारू मुंहिंजा मीर आऊं हित बंद में बंदियाणी है आऊं हित बंद में बंदियाणी आहियां लगे ॾखिण जी हीर मारू मुंहिंजा मीर मूं जॾियूं त मलीर में मूं जॾियूं त मलीर में ओ खिलियो पियन खीर मारू मुंहिंजा मीर ओ खिलियो पियन खीर मारू मुंहिंजा मीर आऊं हित बंद में बंदियाणी है आऊं हित बंद में बंदियाणी आहियां
लगे ॾखिण जी हीर मारू मुंहिंजा मीर उठड़ा मींह मल्हीर ते उठड़ा मींह मल्हीर ते उठड़ा मींह मल्हीर ते ओ सावा थिया हिन गंढीर मारू मुंहिंजा मीर आऊं हित बंद में बंधियाणी है आऊं हित बंद में बंधियाणी आहियां लगे ॾखिण जी हीर मारू मुंहिंजा मीर अदियूं शाह लतीफ़ जय भिट जो घोट लतीफ़ जय लायक लाल लतीफ़ जय अदियूं शाह लतीफ़ सारे ग रे ग म ग म प म प ध प ध नि ध नि सा ध नि सा ध नि सा अदियूं शाह लतीफ़ चए ओ परदो रख दुम पीर मारू मुंहिंजा मीर ओ परदो रख दुम पीर मारू मुंहिंजा मीर आऊं हित बंद में बंधियाणी हाय आऊं हित बंद में बंधियाणी आहियां लगे ॾखिण जी हीर मारू मुंहिंजा मीर लगे ॾखिण जी हीर मारू मुंहिंजा मीर वाह जबरदस्त जबरदस्त इलाही ख़ूबसूरत अंदाज़ इलाही ख़ूबसूरत आवाज़ वरी लतीफ़ साईं जी वाई अकेलनि रूह खे इलाही सुकून मिलंदो आहे ऐं जॾहिं इंसानु चवंदो त इलाही अकेलो इलाही अलून महसूसु करे त पंहिंजे जेको आहे रब खे या पंहिंजे कंहिं ख़ासि तौर ते वरी जॾहिं लतीफ़ साईं जी का वाई ॿुधे त उनखे इलाही रूह खे सुकून मिलंदो आहे अच्छा तव्हां पंहिंजे करियर जो आगाज़ माना सिंगिंग में कीअं कयो कॾहिं को तव्हां सिंगिंग स्टार्ट कई कंहिंखो तव्हां मुतासिर थियो वरी तव्हां टीचिंग लेवल बि तव्हांजे माना सिंगिंग जे हवाले सां थियो तव्हां माना तो सिंगिंग जा उस्ताद थियो पहिरियों तव्हां ॿुधायो अर्ज़ी आहे त मुंहिंजो पहिरियां उस्ताद हो मुंहिंजो पंहिंजो चाचो अच्छा उस्ताद मंज़ूर चांडियो मशहूरु हुते रेडियो ते कमु कयईं टीवी ते कमु कयईं माना असां पंहिंजे घराणे मां बसि ॼण चाचो ऐं भाटियो पोइ जो म्यूज़िक कंपोज़ कंदो धुनूं ठाहींदो त उनखे ॾिसी वरी दिलि चयो असांजो हुनजो पासो वठी वञी वेंदा हुआसीं पोइ ॾिठो त हुनजो आवाज़ु थोरो वरी कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे वेझो जेठ भाई हिनखे शौक़ु आहे थोरो ॻाल्हाईं त आवाज़ु सुठो लॻो पोइ असांजो चाचो पहिरियां माना उस्ताद मुंहिंजो चाचो छा उमिरि रही तव्हांजी छा उमिरि हुई इहा ई 12-13 साल हा इहो त पे सिखिया हली पोइ अॻिते हली 2-3 सालनि खां बाद में पोइ माण्हू अची वियो उन ट्रैक ते सिखिया जे हिसाब सां त पोइ वरी दिलि चयो त उस्ताद मोहम्मद यूसुफ आहे पोइ बाक़ी जेका सिखिया आहे त वरी उहा उस्ताद मोहम्मद यूसुफ खां पोइ प्रोग्राम वग़ैरह फंक्शन शादियुनि जा थियनि था केतिरो टाइम उस्ताद मोहम्मद यूसुफ सां केतिरो अर्सो रहियो तक़रीबन 7-8 साल 7-8 साल तव्हां हुन खां शागिर्द बल्कि जेसीं ताईं ज़िंदा हुयो त गॾु हुयुसि गॾिजी वेंदा हुआसीं प्रोग्राम में उस्ताद जी का भला यादगार ॻाल्हि जेकी तव्हां सां गॾु जे तव्हांखे हिन महिल ताईं यादि हुजे उस्ताद जूं तमामु घणियूं यादूं आहिनि ज़रूरु असां सां शेयर कंदा उस्ताद मोहम्मद यूसुफ खे रब साईं अला जन्नत नसीब करे उनखे कुदरती ॾात कदावर जवान हो ॾिसण जो बि सुहिणो आवाज़ जो बि सुहिणो सॾींदा ई हिनखे आहे त सिंधी मेहदी हसन इहो हिकिड़ो कोटड़ी में बि प्रोग्राम थियो शादी में घुरायोसीं अच्छा त उस्ताद मोहम्मद यूसुफ मेहदी हसन खे घुरायो कोटड़ी अच्छा तो पोइ उन वाक़ियो पे ईअं ॿुधायो त जब मैं कराची रेडियो पाकिस्तान पे मेहदी हसन साहिब चए पियो स्टेज ते चई बाक़ाइदे सां सॼी कोटड़ी आहे हैदराबाद जा माण्हू ॿुधण आया
एक गीत चल रहा तो मैंने ये सोच रहा था कि सिंधी मैंने कब गाया है। वाह वो चीज मैंने मेडिसन माना पानी वो कंफ्यूज मेडिसन स्टेज पे पानी कंफ्यूज थिया से सिंधी मैंने कब गाया है। तो इतने में वो एटम जैसे खत्म हुआ तो अनाउंसमेंट हुई कि ये आवाज थी मोहम्मद यूसुफ की। तो अगर मैं उर्दू में मेहदी हसन हूँ तो मोहम्मद यूसुफ आप सिंधी में मेहदी हसन आप है। तो वो आवाज़ असांजी माना सिंध में प्लेबैक सिंगर जो के भी सिंधी फिल्मूं थियूं तो माना इन खां सवाइ ॿियो कंहिंजो आवाज़ ई न पियो सेट थिए। यकीन मोहम्मद यूसुफ जेके सॼी सिंध जी इहा असांजी ख़ुशनसीबी आहे मुंहिंजी पंहिंजी ज़ाती तौर त मूंखे इन उस्ताद जी माना वो धागो जीअं ॿधंदा आहिनि शागिर्दी रस्म थींदी ज़बरदस्त उहा नसीब थी। हालांकि केतिरा शागिर्द आहिनि ईअं सॾाईंदा सही। अच्छा उन्हनि जो मिज़ाज कीअं हूंदो सिखाइण जो एज़ उस्ताद माना कीअं हूंदा? तमामु बहितरीन ऐं सोबर क़िस्म जो माण्हू न त ॿिया फ़नकार जीअं थींदा आहिनि पर हिते काफ़ी हुया उस्ताद ॿिया बि हुया उन टाइम ते पर दिलि न पई क़बूले। सही माना सिखाइण में सख़्तु हुया नरम हुया कीअं सेखारींदा? सिखाइण नॉर्मल आहे। ऐं इहो आहे त जीअं तव्हांजो कोन जो वाक़ियो ते हिकिड़े प्रोग्राम ते वञूं पिया त हुते कंहिं ठटे साइड ते अच्छा उन झिरक खां या किथे होटल ते चांहि पीतीसीं तो उन वटि स्टक हुई कोन वॾी उमिरि वारा कॾहिं ईअं रखंदा हुया छोकिरा पोइ खणी हुनजो बहितरीन ढोलक प्लेयर आहे मोहम्मद आचर मुंहिंजा ॿ साथी आहे गुलाम अहमद पंहिंजो हुजाईं त वीचारो वफ़ात करे मोहम्मद आचर आहे पोइ हिकिड़ी टोपी बि कढी पोइ पाए हिनखे चई त ॾिस मां नवाब आहियां या न आहियां तव्हां बिल्कुलु नवाब लॻो था कद बुत में बि लॻो था ऐं ॻाइण जा बि तव्हां बादशाह आहियो नवाब आहियो। खिली खिली माना उन में थोरो मज़ाक ये भी बड़ी यादू है ये भी इंसान पंहिंजे यूसुफ जी अगर के माना कचरियूं थींदियूं। अच्छा मोहम्मद उस्ताद यूसुफ जी यादुनि खे न तव्हां सां थोरो कंटिन्यू बि कंदासीं गॾोगॾु तव्हांजी मौसीक़ी बि थींदी लेकिन हिकिड़ी शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ नाज़रीन हिन प्रोग्राम सां तव्हां खे टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान सिंधी मेज़बानी जो रास टपाल मेज़बान चाहिया काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सतावन के टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्ता जबान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहिया है तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210285 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा। जे नज़ीर यूसुफ चांडव असां गॾु मौजूदु आहिनि बहितरीन सिंगर आहिनि ऐं उस्ताद जेके आहिनि मोहम्मद यूसुफ असांजा लीजेंड जेके असांजा फ़नकार उन्हनि जी शागिर्दी में रहिया आहिनि लेकिन उन्हनि जी ख़ूबसूरत ॻाल्हियूं असां सां शेयर करे रहिया आहिनि। जॾहिं उस्ताद जूं अहिड़ी लीजेंड जूं ॻाल्हियूं जॾहिं शेयर कंदा लेकिन उहो मेमोरी जॾहिं रिकॉल थींदा त इलाही सुठो महसूसु थींदो आहे त वाक़ई हीअ अहिड़ी जेके मुतबर शख़्सियत या एॾे जोली पर्सन इंसान जेके आहिनि असांजे मुआशरे में या ख़ासि तौर ते असांजे सिंध में जेको हमेशह जेको ॾाढा अदीब या एॾा दानिशवर या एॾा बहितरीन सिंगर जेके आहिनि पैदा थियनि एतिरो टैलेंट में यकीन असां वटि असांजे सिंध में मौजूदु आहे त नौजवान खे चवंदा हीअ जेके असांजा लेजेंड जेके बि असांजा रहिया आहिनि उन्हनि खां इंस्पायरेशन्स वठी उन्हनि खां जेको आहे सिखिया वठी या उन्हनि खां को मोटिव वठी करे पंहिंजी लाइफ खे अहिड़ो ख़ूबसूरत ऑब्जेक्ट ठाहे छॾियो सक्सेसफुल जो। त जी हाणे तव्हां ॾे असां वापसि ईंदासीं त तव्हां जीअं उस्ताद मोहम्मद यूसुफ जो ज़िक्र कयो त भला उनजो को गीत उनजो को कलाम जेको आहे असांजे हेॾे प्रोग्राम सुबुह में थी वञे। शाइर अफ़ज़ल सोलंकी सुठो गीत आहे असां यूसुफ जो ॻायल आहे। दुनिया जूं ॿोलियूं हिक पासे ओ मुंहिंजी सिंधी ॿोली हिक पासे वो दुनिया जूं ॿोलियूं हिक पासे मुंहिंजी सिंधी ॿोली हिक पासे दुनिया जा वेस हिक पासे मुझे अजरक टोपी हिक पासे सोहणा माण्हू ॿिया बि हज़ार
पर सिंधी माण्हू पधरा लखन में सोना सोना माण्हू ॿिया 2000 पर सिंधी माण्हू पधरा लखन में सोना माण्हू प्यारा माण्हू ॿिया 2000 सिंधी माण्हू पधरा लखन में सोना माण्हू अदब हया जा आहिनि खज़ाना अदब हया जा आहिनि खज़ाना भलो मियां अदब हया जा आहिनि खज़ाना अदब हया जा आहिनि खज़ाना भली पुछी कर पक वो यार ओ भली पुछी कर पक वो यार सोना माण्हू प्यारा माण्हू सोना माण्हू ॿिया 2000 सिंधी माण्हू पधरा लखन में सोना माण्हू टोपी अजरक पट को कुहाड़ी टोपी अजरक पट को कुहाड़ी ओ टोपी अजरक पट को कुहाड़ी भलो मियां ओ टोपी अजरक पट को कुहाड़ी टोपी अजरक पट को कुहाड़ी आहे सिंध जी सुञाणप यार सोना माण्हू प्यारा माण्हू ॿिया 2000 सिंधी माण्हू पधरा लखन में सोना माण्हू अफ़ज़ल जो आहे प्यार सिंधन सां अफ़ज़ल जो हो अफ़ज़ल जो आहे प्यार सिंधन सां अफ़ज़ल जो आहे प्यार सिंधन सां अफ़ज़ल जो आहे प्यार सिंधन सां शायदि आहे सारो संसार सोना माण्हू ॿिया 2000 सिंधी माण्हू पधरा लखन में सोना माण्हू ॿिया 2000 सिंधी माण्हू पधरा लखन में सोना माण्हू जबरदस्त इलाही खूबसूरत अंदाज़ इलाही खूबसूरत आवाज़ अच्छा तव्हां जेको आहे पंहिंजे लाइ ख़ासि हुते रियाज़ जे हवाले सां केतिरो टाइम ॾींदा आहियो पाण खे केतिरे टाइम ते यादि कंदा आहियो ॿिया जेके तव्हांजा मैटर्स हूंदा आहिनि लाइफ जा उहो कीअं बैलेंस कंदा आहियो रियाज़त जो हिकिड़ो टाइम आहे सुबुह जो सवेर नेरानी हा खाइण पीअण छा जो सॼी राति जॾहिं माण्हू आराम थो करे न त कुझु गले जूं नसूं बिल्कुलु नाज़ुक टिशूज़ गले जा उहो सुकून ॼाणो राति जो कंहिंसां ॻाल्हायो न छा सुबुह जो जॾहिं माण्हू सवेर उथे थो त उन जो टाइम इहो ई आहे रियाज़त जो पोइ उन में आहिनि कुझु हमद आहिनि उन्हनि में ॼण तरानो उन्हनि जो ठहियल आहिनि धुनूं ठहियल उहे ॻाइबियूं आहिनि मुख़्तलिफ़ राग आहिनि सुबुह जा पोइ उन्हनि रागनि खे माण्हू छेड़ो त अक्सर करे राग भेरो छेड़ियो वेंदो आहे जंहिंखे जोग बि चवनि उन ते रियाज़त पोइ तराना ठहियल आहिनि राग दरबारी आहे इहे कुझु अहिड़ा राग आहिनि उन्हनि जी रियाज़त में उन्हनि में क्लासिकल सॼो रंग आहे उन में उन में ॿी का आम कलाम काफ़ी न आहे रियाज़त में त उहे तराना जंहिंमें अलाह जो ज़िक्र हमद आहे त उन जो ज़िक्र थींदो आहे पोइ उन में सुर लॻाइबा आहिनि पोइ ईअं सम्झो त अगरि सॼी राति माण्हू आराम त उहे जेके नसूं गले जूं आहिनि उहे उन टाइम ते चवणु कंदियूं आहिनि बाक़ी खाइण पीअण खां अलावा पोइ वरी काड़ी ॻाल्हि न आहे पोइ वरी उहा ईअं थी वेंदी रिहर्सल थी रूटीन में ॿी ॻाल्हि में शामिल थी वेंदी बाक़ी सिख्या जे हवाले सां मूंखे पंहिंजो गलो या आवाज़ सेट करणो आहे त उहो वरी उहो कलाक ॾेढ
सुबुह जो हाली टाइम एॾो केॾो पसीनो अचे गर्मी हुजे छा बि हुजे उहा जेतिरी बि उनजो गलो गरम थींदो ओतिरो उन जे सुठो लाइ उहो फ़ाइदो रहंदो उन लाइ थधी शइ या का बि सही खाइण सही 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 चलो ठीक है हींअर हलूं था असां शॉर्ट कौन थे ब्रेक खां पोइ कंटिन्यू कंदासीं हिन प्रोग्राम सां ताबुन कयो टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चांहि आहे काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम ताबन कयो टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चांहि आहे ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210285 डायल करे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा ऐं पंहिंजे कल्चर डे जे हवाले सां पंहिंजी सकाफ़त जे हवाले सां 6 डिसंबर जे हवाले सां असांखे ज़रूरु ॿुधाईंदा त तव्हांजी जेके कहिड़ी कहिड़ी तयारियूं आहिनि ऐं कहिड़े कहिड़े हवाले सां तव्हांजी एक्टिविटीज़ आहिनि उन ॾींहं ते हिकिड़ी कॉल बि मौजूदु आहे कॉल वठंदासीं हलो सानिको अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी केरु किथां ख़बर पंहिंजो तारुफ़ कराईंदो नज़ीर अहमद खोसो पियो ॻाल्हायां सोबतपुर मां अमांखे भली कार प्रोग्राम सबब बराबर में जी कीअं पियो लॻे प्रोग्राम ऐं छा चवणु चाहींदव असां फनकार सां ॻाल्हाईंदासीं जी जी ॿुधनि पिया हेलो जी अस्सलाम वालेकुम वासलाम जी जी ॻाल्हायो जी तव्हां ॻाल्हायो असां राग ॿुधायो न वेरवी भेरवी ज़रूरु ज़रूरु ॿुधाईंदा तव्हांजी फरमाइश हाणे थैंक तव्हांजी यू चवण था कयूं भेरवी शुरू था कयूं थैंक यू सो मच ठीकु आहे पोइ भला भेरवी ॿुधाए करे पोइ बाद में तव्हां ॿियो किथे स्टार्ट थिए हिकिड़ी फरमाइश पूरी थी वञे आहे गीत भेरवी मां कयूं था चलो अच्छा उहो गीत जेको तव्हां हाणे ॻाईंदा त भेरवी में भेरवी मां चलो ठीकु आहे भला पोइ थियो उहो इहो कहिड़ो हुयो भेरवी में चलो ठीकु आहे स्टार्ट था कयूं भला धरती धणी सही ज़बरदस्त वेढ़ू पुट वरियाम ओ तू विढ़ंदो रह जाए वेढ़ में मारन तोड़े मोकिलिया सवे सुर्ख सलाम ओ हर घिटी हर गाम हर घिटी हर गाम नारा तुझे मींहं जा धरती धड़ अजी निकता दिलेर टोपिया जिरक पाए सिंधी आया शेर टोपिया जिरक पाए सिंधी आया शेर धरती धड़ अजी निकता दिलेर टोपिया जिरक पाए सिंधी
धरती सचल भिटाई कलंदर की धरती सचल भिटाई कलंदर की धरती ठाकुर पायो अमोन परस्तायो विझे को नवेर टोपिया जेरा कलाए सिंधी आया शेर धरती धड़ी अज निकता दिलेर टोपिया दाई सिंधी आया शेर टोपिया जेरा कलाए साथ को मखा सिंधी आया शेर गोपिया जी को माई और सुखे वाह ज़बरदस्त ज़बरदस्त इलाही ख़ूबसूरत अंदाज़ इलाही ख़ूबसूरत आवाज़ लेकिन इलाही सुठो लॻो इलाही ख़ूबसूरत गीत जेको हुयो ऐं असां यकीन जेके बि सिंगर हूंदा आहिनि उहे ई वधीक जेको आहे प्रोमिनेट करण में पंहिंजे सिंध खे जेको अॻु में हूंदा आहिनि अहिड़ा सिंधी गीत जेके आहिनि ख़ासि तौर ते असांजे कल्चर जे हवाले सां जॾहिं हू प्ले थींदा आहिनि त सुठो लॻंदो आहे इलाही सुठो लॻंदो आहे वरी जॾहिं असांजे जॾहिं कारज थींदा आहिनि शादी थींदा आहिनि त उन में जेके पंहिंजा जेके सेहरा जेके ॻाईंदा आहिनि त उहे अञा मतिलबु उत्साह ॾींदा आहिनि सुठो महसूसु थींदो आहे पंहिंजो घणो लॻंदो आहे उन जेके इलाही सुठो इवेंट थी वेंदो आहे अच्छा तव्हांजे माना पंहिंजे सिंगिंग जे हवाले सां तव्हांखे केतिरो पतो लॻे थो तव्हां हिन महिल ताईं केतिरो सिखिया हो अञा केतिरी कमी आहे या केतिरो तव्हांखे सिखणु घुरिजे या परफेक्ट आहियो ॾिसो त वॾा वॾा उस्ताद उहे बि ईअं चया त हीउ हिकिड़ो समुंड आहे मूसीक़ी मां को कतिरो थो खणे त माना सिख्या जो वॾो मरहलो आहे बरे सगीर जी फ़नकार आहे लता जी उहा बि चए थी मैंने कतरा उठाया है समंदर से उस्ताद यूसुफ अला जन्नत नसीब करे उहो बि चवे पियो हिकु भेरो चई नज़ीर जॾहिं हाणे असांजा ॾंद भॼी विया आहिनि तॾहिं हाणे ख़बर थी पए त कीअं ॻाइजे वॾो अरसो थी वियो त असां बि अञा उहा ॻाल्हि मक़सदु ॻाल्हि जो त उस्ताद अञा शागिर्द आहियूं शुक्र अलहमदिल्ला सिखिया आहियूं बाक़ाइदे सां त उन जे हवाले सां जेको कुझु बि आहे थोरो एतिरो आहे त पंहिंजो किथे बि कंहिं बि प्रोग्राम में वेंदासीं ॻाईंदासीं त कुझु न कुझु वाह वाह वठी ईंदासीं इहा ई वॾी ॻाल्हि आहे सही फनकार खे रागी खे इहो ई ख़बर टाइम पिया उमिरि पई आहे सही 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 अच्छा तव्हां जेके टीचिंग लेवल जे हवाले सां सिंगिंग जो उस्ताद रहियो उहो कीअं थियो तव्हांजो तजुर्बो उहो एक्सपीरियंस कीअं रहियो कीअं तयारियूं कराईंदो ख़ासि तौर ते कल्चर जे हवाले सां बि हिन ॿारनि खे तयारियूं करायूं हूंदियूं मूं छा आहे जो पब्लिक स्कूल हैदराबाद उन में 4-5 साल रहियुसि म्यूज़िक जे हवाले सां उन्हनि जा इवेंट थींदा हुआ स्कूल जे हवाले सां कुझु गीत आहिनि कुझु क़ौमी गीत हुया ऐं कुझु वरी कल्चर डे हूंदो उन जे हवाले सां तयारी कराईंदा हुआसीं कुझु क्लासूं थींदियूं म्यूज़िक जूं सही 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 अच्छा उस्ताद जी ॾिसे त हिकिड़े ॿार में सुर न हुजे त पोइ उन में सुर कीअं थींदो आहे उहो कीअं उस्ताद पोइ उनखे ट्रेंड कंदो आहे की उन ॿार खे त पोइ यकीन उहा क्लास अटेंड करणी पवंदी न जेके सभु जेके ॿार अटेंड कनि था सिखनि था म्यूज़िक लेकिन कंहिंमें कोई इहो आहे त पहिरियां त तालीम ज़रूरी आहे स्कूल जे हवाले सां जेके क्लासूं थियनि थियूं उन मां इहो कोन्हे त हिन जो अगरि आवाज़ु सही न आहे त लाज़िमी आहे इन खे ई सेखारिया ॾिसंदा हुआसीं ॿुधंदा हुआसीं जंहिंजो शौक़ु हूंदो
जिनजो आवाज सुठो हूंदो। अच्छा उन्हीं में पुछो बॉयज गर्ल्स गॾियल अचनि था। हाँ सही सही तो उनमें जिनजो आवाज सुठो तो पोइ चॉइस कबी चूंड कबी त हिन जो आवाज सुठो आहे ऐं जल्दी सिखी भी वेंदो सिखी वेंदो या कवर कंदो। को बि अहिड़ा इवेंट अचनि था हुनमें गीत जे हवाले सां पोइ 4 या 5 स्टूडेंट कढंदा हुआसीं। बाक़ी त क्लास में इहो शौक़ में सभु को गीत पढ़ंदो बसि त केरु कोन कंदो ऐं इहो आहे त ख़ुशी उन्हनि खे एॾी थींदी त म्यूज़िक जो पीरियड आहे या छा तूं पंहिंजो ॼण ख़ुशी में न मापंदा छो जो 5-6 पीरियड थी वञनि लॻी तो हिकिड़ी एक्टिविटी जे लाइ हाणे म्यूज़िक जे हवाले सां चवंदा चेयरअप थी वेंदा सही ख़ुशि थींदा तमामु अच्छा उन में इंस्ट्रूमेंट बि तव्हां माना सेखारींदा हो जेके बि इंस्ट्रूमेंट इहो आहे त पियानो आहे कीबोर्ड आहे सही हुनमें आहिनि रिधम विधम उन में आहे उहो कोन उन्हनि खे छा जो इजाज़त न हुई एतिरी टाइम कोन्हे न पढ़ाई टाइम कोन्हे सही सही बाक़ी ॻाइण जे हिसाब सां पोइ हुनजा गीत थींदा जंहिंजो बाबा सुठो थींदो उहो पार्टिसिपेट कंदा फंक्शन में प्रोग्राम जेको थींदो सही कॉलेज वारे सां स्कूल जे हवाले सां उनमें उहो सही थी वेंदो उते माना इहो आहे त सिंगिंग ताईं महदूद आहे बाक़ी त हाणे हारमोनियम आहे अगरि सिखिजे त हीउ बि हिकिड़ो वरी अलॻि हुनजो वॾो टाइम पीरियड सही सही तव्हां केतिरे टाइम में हीअ सभु शइ सिखी या नंढपण खां ई वठी इहो आहे त पहिरियां अगरि सिंगिंग सिखीसीं न रागनि जी ख़बर पवे थी ही राग मालकोस आहे ही दरबारी आहे ऐं माण्हू सॼो ज़हन में आहे त ही राग आहे पोइ उन राग मां अगरि कोई आइटम गीत छेड़े थो जेको सिखियल आहे ॿियो सुर लॻंदो त हुनखे फौरन ख़बर पवंदी त हे त ॿिए राग जो आहे ग़लति आहे सही 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 बाक़ी जेके हिनखे ॼाण न आहे हिन मां एतिरी त पोइ रहंदो ग़लति तरीक़े सां पियो हुनखे वॼाईंदो रहंदो मसइलो कंदो सही माना ही बि जेके इलाही कैलकुलेशन जे हिसाब सां राग आवाज़ ॻाइण जे हवाले सां माना राग सिखियल हुजे सिखियल हुजे पोइ उनखे आसानी थींदी ही वाके राग भेरी आहे हिन में हेतिरा सुर ही मालकोस आहे त हेतिरनि सुरनि जो आहे सही सही अचण छा आहे वञण छा आहे आरोही छा आहे अमरोही छा आहे ओढो आहे खाडो आहे रागनि जा नाला आहिनि को 7 सुरनि जो आहे को 5 जो आहे सही तव्हांखे हिन महिल ताईं केतिरा जेके आहिनि इहे सभु सुर जेके आहिनि तव्हां सिखी इहे राग जे राग केतिरा तव्हांखे त राग आहे न जेको आम हले थो असांजी सिंध में या गज़ल गीत उर्दू या सिंधी सही माना 40-50 राग आहिनि जेके माना ज़बरदस्त मां आऊं वरी इनकी ॻाल्हि घटि न कंदमि लेकिन शॉर्ट कौन से ब्रेक कबो नाज़रीन प्रोग्राम से ताबुन के टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो वान ऐं सिंधी मेज़बानी राज़ी टपाल मेज़बान चाहिए काॾे न वञिजो असां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम से ताबुन के टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहिए ऐं तव्हांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210285 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा ऐं यकीन ॾिसो त असां जी सभु कुझु ॿुधूं त असां सभु को वधि में वधि सुठा कपिड़ा पायूं या सुठी असांजी लाइफ हुजे या असांजो लाइफ स्टाइल जेको अहिड़ो हुजे त हर कोई माना वाह वाह करे तारीफ़ करे त किरन हर इंसान खे ख़्वाहिश हूंदी आहे त असां सुठो पहनाव या सुठो हलूं लेकिन उन सां गॾोगॾु असांखे पंहिंजो इख़्लाक़ इलाही सुठो करणु घुरिजे असांजा पंहिंजा रवैया जेके इलाही सुठा हुजणु घुरिजनि त उन सां बि इंसान जी पर्सनैलिटी या उन जी वाह वाह थी सघे थी त असां पंहिंजो मिज़ाज जेतिरो ई सुठो नरम रखंदासीं त ओतिरो ई इंसान जेको आहे असां ईज़ीली कम्युनिकेशन करे सघंदा ऐं जेतिरी कम्युनिकेशन आसान हूंदी ख़ासि तौर ते घर खां असां अगरि इहे शइ स्टार्ट कयूं पंहिंजी फैमिली मेंबर्स में ॾिसो केतिरो तनाव आहे केतिरो खिचाव हूंदो आहे बदमग़ज़ी हूंदी आहे त अवॉइड कंदा आहियूं त असां एतिरो वधि में वधि न ॻाल्हायूं ख़ासि तौर ते वरी स्मार्ट फ़ोन्स जे हवाले सां त पंहिंजी उन दुनिया में हिकिड़े गैजेट में हिकिड़ा असां जकड़िजी विया आहियूं त चवंदा त रवैया जेके आहिनि तव्हां पंहिंजे फैमिली मेंबर्स इलाही सुठा रखो त उन सां काफ़ी आसानी थींदी आहे का ॻाल्हि अहिड़ी हूंदी आहे त कोई जेके यंगस्टर्स आहिनि ख़ासि हुते मुंहिंजी जेकी पहिरीं नियाणियूं आहिनि उन्हनि खे आउं चवणु चाहींदमि त अगरि ख़ुदा न ख़ासि तव्हां सां कोई अहिड़ो इशू आहे या कंहिं वजह खां तव्हां परेशान आहियो त सभु को अॻु में पंहिंजे फैमिली मेंबर्स सां शेयर कयो चाहे उहो तव्हांजी मदर हुजे फादर हुजे इवन की तव्हांजो भाउ या तव्हांजी वॾी भेण हुजे इन्हनि सां शेयर करण सां तव्हांखे आसानी थींदी ॿाहिरि तव्हां वधीक कंहिंसां शेयर कंदव त यकीननि तव्हांखे उन ॻाल्हि जो ख़दशो बि हूंदो त हाणे जेको मुंहिंजे घर ताईं इहा ॻाल्हि न वञे माना अञा डबल ट्रिपल प्रेशर तव्हां ते इहो थी वेंदो इन ॻाल्हि जो त सभु खां बहितर आहे त तव्हां सभु को पंहिंजी फैमिली सां इहा ॻाल्हि शेयर कयो अगरि तव्हांखे को इशू अगरि को परेशानी आहे उहे त अलाह जेको सभु खे पंहिंजे अमान में रखे ऐं ख़ासि तौर ते जेकी बि अहिड़ी क़दम अहिड़ी अचानक थी वञनि त उन्हनि को अलाह साईं जेको आहे पनाह में रखे सभिनि खे त जीअं हाणे तव्हां एॾा ख़ूबसूरत आवाज़ में असांखे एॾा सुठा सुठा गीत था ॿुधायो त हींअर हाणे छा ॿुधाईंदो असांखे हींअर सचल साईं जी काफ़ी आहे सिराइकी वाह ज़बरदस्त सिगड़ा ऐं सांवले वाह जी जी बिस्मिल्लाह राग मालकोस
यार साड़ा बुलबुल गए असा किस्मत नाल फसाया लोक खवे दिन दा पानी लोक खवे दिन दाना पानी असा तन दा मास खवाया लोक बधे दिन पट दिया डोरिया लोक बधे दिन पट दिया डोरिया सा जुल्फा नाल ढकाया गुलाम फरीद वे फरीद गुलाम फरीद गुलाम फरीद जो दम वञण दा वक्त थिया तने बुलबुल ना मोकलाया सिघड़ा वे सावल यार सिघड़ा वे सावल यार और रोंदियां वत दी ज़ारो ज़ार सिघड़ा वे सावल यार सिघड़ा वे सावल यार मैं मस्तानी वेख के थैया ओ मैं मस्तानी वेख के थैया वे चश्मा दा वे चुबकार वो यार सिघड़ा वे सावल यार सिघड़ा सावल यार और रोंदियां वत दी ज़ारो ज़ार सिघड़ा वे सावल यार सच्चू जे दर तेरे दे ओ सच्चू जे दर तेरे सच्चू जे दर तेरे ते वे आशिक लख हजार वो यार सिघड़ा वे सावल यार सिघड़ा वे सावल यार ओ रोंदियां वत दी ज़ारो ज़ार
सिगड़ा भी सांभल योर सिगड़ा भी सांभल योर सचू जे दरते देते ओ सचू जे दर तेरे ते आशिक लख हजार वो यार सिगड़ा भी सांभल योर सिगड़ा भी सांभल योर। जबरदस्त, इलाही खूबसूरत कलाम, इलाही खूबसूरत आवाज़। जेके जी चवंदा त हर कंहिंखे हर ॿोली में पंहिंजी मिठास हूंदी आहे कि जीअं असांजी सिंधी प्यारी ॿोली मिठी आहे, उहो ई सराइकी असांजी प्यारी ॿोली मिठी आहे। हर ज़बानूं अचण बि घुरिजनि, लेकिन पंहिंजी जेकी आहे सिंधी ज़बान मस्ट आहे, असांखे अचणु घुरिजे, ॻाल्हाइणु घुरिजे। उन में असांखे ॾिसो त तालीम जे हवाले सां बि त असां जेको आहे का शइ पहिरियों सम्झंदा आहियूं त अंदरि सोचींदा आहियूं पंहिंजी ॿोली में। हा त सिंधी ॿोली में अगरि हू लिखियल बि इंग्लिश में आहे त उनखे पंहिंजे दिमाग़ में पंहिंजे अदर में कैलकुलेशन पंहिंजी ॿोली में ई कंदा आहियूं, लेकिन को कंहिं बि हवाले सां का बि फील्ड हुजे त उन सां छा थींदा, असांखे ॻाल्हि वधीक समझ में ईंदी आहे। त पोइ हींअर असांखे ॿियो कहिड़ो गीत ॿुधाईंदो आहे? जी उस्ताद बुखारी। दिहाड़ी तो खेड से ओ ही बुखारी है दिहाड़ी तो खेड से ओ ही बुखारी है दिल बरेरी देर ओ दिल बरेरी देर कभी ना है कुर्ब में इश्क हो चर्चो न हो रौशो न हो इश्क हो चर्चो न हो रौशो न हो बाह जो शोलो हो बाह जो शोलो हो गुलदस्तो न हो इश्क हो चर्चो न हो रौशो न हो इश्क हो चर्चो न हो रौशो न हो मां भई दुन ते खरीद्या खणी ओ मां भई दुन ते खरीद्या खणी मां भई दुन ते खरीद्या खणी मां भई दुन ते खरीद्या खणी पर खुशी बाजार जो सौदो न हो पर खुशी बाजार जो सौदो न हो बाह जो शोलो गुलदस्तो न हो इश्क हो चर्चो न हो रौशो न हो जो वणियो सो जी असां जड़जी वियो ओ जो वणियो सो जी असां जड़जी वियो दिल चयो कंहिंजे मथां थोरो न हो दिल चयो कंहिंजे मथां थोरो न हो बाह जो शोलो गुलदस्तो न हो इश्क हो चर्चो न हो रौशो न हो
असाड़े निहारे हर को थो मुरके ओ असाड़े निहारे असाड़े निहारे हर को थो मुरके पर सभिन जो मुरकण बतो जेड़ो नाहे मुफ्त में मोहब्बत खा को लुट जीवा ओ मुफ्त में मोहब्बत खा को लुट जीवयो मुफ्त में मोहब्बत खा को लुट जीवयो मुफ्त में मोहब्बत खा को लुट जीवयो एतरो उस्ताद अग सस्तो न हो एतरो उस्ताद अग सस्तो न हो बाह जो शोलो गुलदस्तो न हो इश्क हो चर्चो न हो रौशो न हो इश्क हो चर्चो न हो रौशो न हो इश्क हो चर्चो न हो रौशो न हो जबरदस्त जबरदस्त ले खूबसूरत आवाज ले खूबसूरत कलाम लेकिन नाज़रीन ही वक्त शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो हलूं था ब्रेक ते हिनी प्रोग्राम 57 के बाद तपाल मेज़बान जेके वधाए रिश्तन जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज पी तपाल मेज़बान चाहिया है काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम 57 के तपाल मेज़बान जेके वधाए रिश्तन जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज पी तपाल मेज़बान चाहे है यकीनन त एतिरी सुठे गुफ्तगू ऐं ख़ासि एॾी सुठी अवेयरनेस जे हवाले सां असां जेको आहे प्रोग्राम सुबह मेहरान या मेहरान टेलीविज़न हमेशा अॻ में हुंदो, चाहे हू तालीम जो हुजे सिहत जो हुजे या कुझु अहिड़ा राइट्स हुजनि फंडामेंटल उहो हमेशा हर पॉइंट ते हर टॉपिक ते जेको डिस्कशन थींदी आहे हुन छा थींदो आहे त असांखे इलाही अवेयरनेस मिलंदी आहे। अवेयरनेस मिलण जो इहो मतिलबु हूंदो आहे त असां उन शइ खे पंहिंजी लाइफ में इम्प्लीमेंटेशन कयूं मतिलबु उन शइ खे पंहिंजी लाइफ में एनहांस कयूं मतिलबु उन ते अमल कयूं अमली तौर ते सिर्फ़ु चवणु उन खे ॿुधणु इहो काफ़ी कोन हूंदो आहे उन ते प्रैक्टिकली वर्क बि करणु हूंदो आहे ऐं सुठियूं ॻाल्हियूं जेतिरी पॉज़िटिविटी कहिड़ी सुठी ॻाल्हि ते तव्हां अमल कंदव वरी उन खे अॻिते वधाईंदव ऐं डिलीवर कंदव न तव्हांजे लाइ बि वधीक आसानी थींदी। अच्छा नज़ीर यूसुफ चांडियो साहिबु मां इलाही ख़ूबसूरत आवाज़ तो तव्हांजो मूंखे इलाही सुठो लॻो ऐं पर तव्हांजी का ख़्वाहिश आहे त माना तव्हांजे फैमिली में कोई अहिड़ो ॿियो को सिंगर या तव्हां पंहिंजे फैमिली मेंबर्स में को ॾिसो था को न्याणी को तव्हां को नंढड़ो तव्हां खां पोइ जेको असांजे हिन में ॿिए कंहिंमें बि न शौक़ु कोन्हे। अच्छा माशाअल्लाह उनखे पढ़ायो अथसीं सही हिकिड़ो बैंक में आहे। अच्छा माशाअल्लाह ॿियो वरी हिकिड़ो रेस्टोरेंट आहे हुनजो माना मैनेजर आहे। सही माना सिंगिंग जे पासे घटि पोइ तव्हांखे उहो कीअं ॾिसंदा आहियो? आवाज़ सुठा आहिनि। अच्छा आवाज़ सुठी दिलि चवंदी आहे त हुनखे कॾहिं न कॾहिं गीत ॻाराइजे ऐं सही पर असां चवंदा पर हाणे असां शौक़ु कयो आहे त हाणे इहे भली पंहिंजी तालीम जे हवाले सां मुकमल कयूं सही ड्यूटियुनि में अच्छा पोइ उन्हनि खे तव्हांजे हवाले सां कीअं थींदो त माना यकीनन तव्हांखे फैमिली में अगरि गैदरिंग हूंदी त को न को तव्हांखे फरमाइश ज़रूरु करिणो हूंदो त जेको हिकिड़ो कलाम थी वञे हिकिड़ो गीत थी वञे थींदो आहे अहिड़ी ख़ुशी थींदी आहे त हाणे जॾहिं असीं पाण फनकार आहियूं छो जो असांजो को अहिड़ो लाॻीतो बैकग्राउंड त कोन्हे म्यूज़िक जे हवाले सां सही बरूच माण्हू आहियूं पर शौक़िया तौरु माण्हू अची थो वञे पोइ चाहे सैयद आहे चाहे बरूच आहे चाहे केरु बि आहे हीउ हिकिड़ो वरी हिकिड़ो शौक़ु अहिड़ो आहे बादशाही शौक़ु आहे छो जो हिन में ज़िक्र घणो इहो थींदो आहे त रूह जी ग़िज़ा आहे रूह जी ग़िज़ा ॿिए खे बि ॿुधंदा आहियूं त चवंदा आहियूं का सुठी शइ ॿुधूं गज़ल गीत को सुठो ॿुधूं ऐं पंहिंजी बि दिलि चवंदी आहे ॻाइण ते अक्सर करे त भई को सुठो ॻाइजे थोरो ई ॻाइजे। सही 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 अच्छा तव्हांजा पंहिंजा पसंदीदा जेके शाइर कहिड़ा आहिनि कंहिंजी शाइरी या की तव्हां ॻाइणु घणो पसंदि कंदा आहियो? पसंदीदा शाइर लतीफ़ सरकार ऐं सवा ॿियो को कोन थो सघे बाक़ी उनखां बाद में जीअं आहिनि उस्ताद बुखारी आहे शेख अयाज़ आहे हलीम बाग़ी आहे ऐं इब्राहिम मुंशी सुठो शाइर हो आकाश अंसारी तमामु बहितरीनु शाइर त इहे आहिनि शाइर आहिनि। सही सही
फर्स्ट ते असांजो अचे थो लतीफ़ सरकार बिल्कुलु बिल्कुलु लतीफ़ साईं त असांजो जेको सचल साईं आहे तमामु सही मुंहिंजो सही बहितरीनु अच्छा जीअं त उस्ताद मोहम्मद यूसुफ त तव्हांजा फेवरेट ई रहिया छो तव्हांजो उस्ताद बि रहिया इन्हनि खां पोइ जेको आहे तव्हांजो को फेवरेट सिंगर को इन्हनि खे जेको तव्हांजो आवाज़ु उन्हनि खे मतिलबु तव्हांजो ॿुधी करे तव्हां सुठो लॻंदो आहे की हिन जो आवाज़ु इलाही सुठो आहे उस्ताद यूसुफ खां पोइ अगरि या उर्दू या सिंधी में जेको बि हुजे तव्हांखे जहांजो फेवरेट हुजे तव्हांजो पसंदीदा गुलाम अली आहे मेहदी सन आहे अच्छा तव्हांखे सही सही सिंधी में अचूं था त वरी जेकी गीत ॻाईंदी रुना लेना सुठा ॻाईंदी हाणे हुमेरा चना जो सही तव्हांखे वणंदा आहिनि सही सही अच्छा सियारे जे मौसम में तव्हांखे ड्रेसिंग जे हवाले सां कहिड़ी वधीक ड्रेसिंग पसंदि आहे खाधा कहिड़ा हवाले सां पसंदि आहिनि खाधा इहो माण्हू उथे थो त अंडा गरम आहे नाश्ते में उन खां अलावा जेका रूटीन आहे त कंहिं महिल सब्जी आहे त कंहिं महिल छा आहे को असांजी ट्रेडिशनल सिंधी डिशिस हा असांजे वरी आहे उत्तर साइड घणो त हुननि जी हिन मौसम में पली लहंदी आहे चणनि जी पली और उनखे पचाइण जूं जेके घरेलू आहिनि मायूं सुघड़नि तरीक़ो ई ॿियो हूंदो सुठो करे थियूं पचाइनि इहो हर कंहिंजे वस जी बि ॻाल्हि कान्हे पली पचाइण अगरि घर में हिकिड़ी 5 ॼणियूं लेडीस आहिनि पर उन मां का हिकिड़ी अहिड़ी हुनखे ॾुखियो तरीक़ो आहे सरियं जो साग चणनि जी पली हा हिन में मटरनि जी बि ज़बरदस्त माना पली जी इलाही तव्हांखे शौक़ु आहे खाइण जो न इहो आहे त माना इहा मौसम आहे त उन मौसम हवाले सां त पोइ माण्हू खाए थो चांवरनि जी मानी जोर जी मानी अच्छा मतिलबु इहे सिर्फ़ु कुझु कुकिंग जो शौक़ु आहे कॾहिं का शइ अहिड़ो एक्सपेरिमेंट थियो रद पचाए जो मजबूरी में पचाए वेंदा मजबूरी कहिड़ी थींदी आहे ॿाहिरि बि पचाए खाईंदासीं छो जो घर में त आहिनि माना का फैमिली न हुजे ॿाहिरि निकितासीं दोस्तनि सां गॾु या छा त दिलि चवंदी आहे पोइ पंहिंजी शइ जेका पचायल हूंदी आहे पोइ चाहे हुन में लूणु मिर्च घणो बि हुजे न त बि चवंदा हा सुठी आहे सुठी अच्छा माना इहे पिकनिक पॉइंट जे हवाले सां काॾे वञण जे हवाले सां सही अच्छा प्रोग्राम सभु मेराण में अची करे कीअं लॻो तव्हांखे ॾाढी ख़ुशी थी बिल्कुलु दिलि चवंदी त अॼु इहा बि उमेद पूरी थी हैदराबाद जो असांजो पंहिंजो चैनल आहे बिल्कुलु असां पहिरियां नज़र असांखे हूंदी त मेराण चलो मूंखे इलाही ख़ुशी थी बिल्कुलु असांखे बि सुठो लॻो तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो पर असांजो वक़्तु जेको प्रोग्राम जो पंहिंजो पुॼाणी ते पहुता वेंदे वेंदे तव्हांखे हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम हिकिड़ो गीत बि ॿुधासीं उनको अॻु में पंहिंजे नाज़रीन खां मोकिलाणी कंदमि नाज़रीन हिन प्रोग्राम सां ताबुन कयो हो टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जे रास बि टपाल मेज़बान चाहिए हमेशह ख़ुशि रहो ख़ुशी वॾो ख़ुशियूं ॾियो इंशाल्लाह जेको सुभाणे वरी मुलाक़ात थींदी तेसि ताईं पंहिंजी होस्ट तेरी माण खे ॾींदा इजाज़त दुआउनि में यादि लेकिन वेंदे वेंदे ख़ूबसूरत कलाम जेको आहे हिननि खां ॿुधाईंदासीं जी जिए पंजी सिंध ओ सदा जिए सिंध ही तुझी मुझी सिंध घोरा जिता जिंद ही तुझी मुझी सिंध घोरा जिता जिंद चो जिए पंजी जिए पंजी जिए पंजी सिंध ओ सदा जिए सिंध ओ जिए पंजी सिंध ओ सदा जिए सिंध ही तुझी मुझी सिंध घोरा जिता जिंद ही तुझी मुझी सिंध घोरा जिता जिंद चो जिए पंजी जिए पंजी जिए पंजी सिंध ओ सदा जिए सिंध ओ जिए पंजी सिंध ओ सदा जिए सिंध सिंधी माण्हू अॼु शींहं टोपी अजरक जो अॼु ॾींहं हर सिंधी माण्हू अॼु शींहं अॼु रंगन जी बहार बसि प्यार ई प्यारा अॼु रंगन जी बहार बसि प्यार ई प्यारा हर नारा हर हंधि चौथीअ
सदा जिए सिंध ओ जिए पंजी सिंध ओ सदा जिए सिंध ही तुझी मुझी सिंध घोरा दिता जिंद ही तुझी मुझी सिंध घोरा दिता जिंद चो जिए पंजी जिए पंजी जिए पंजी सिंध ओ सदा जिए सिंध ओ जिए सदा जिए सिंध ओ जिए पंजी सिंध ओ सदा जिए सिंध ही तुझी मुझी सिंध घोरा दिता जिंद ही तुझी मुझी सिंध घोरा दिता जिंद चो जिए पंजी जिए पंजी जिए पंजी सिंध ओ सदा जिए सिंध ओ जिए पंजी सिंध ओ सदा जिए सिंध सजी सिंध खे थो घुमाए अज नज़ीर यूसुफ थो गाए सजी सिंध खे थो घुमाए अज धरती घणी आया जिन पटका अजरक पाया अज धरती घणी आया के पटका अजरक पाया वठी रस्ता रंद चो जिए मुंजी जिए मुंजी जिए पंजी सिंध ओ सदा जिए सिंध ओ जिए पंजी सिंध ओ सदा जिए सिंध ही तुझी मुझी सिंध घोरा जिता जिंद ही तुझी मुझी सिंध घोरा जिता जिंद चो जिए पंजी जिए पंजी जिए पंजी सिंध ओ सदा जिए सिंध ओ जिए पंजी सिंध ओ सदा जिए सिंध